अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे क़ंधकोट का खबर ॾींदा आहियूं त क़ंधकोट लॻे ॻोठ मोहब्बत खान बंगवार जे रवासियुनि जो गैस न मिलण खिलाफ़ इंतज़ामिया खिलाफ़ मुराब बंगवार, अदू बंगवार, हिदायतुल्ला बंगवार ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त असांजो ॻोठ 50 साल पुराणो आहे। असांजो ॻोठ 150 घरनि ते मुश्तमिल आहे। असांजे भरपासे वारे ॻोठ में भी गैस मौजूदु आहे, पर असांखे सियासी चक्कर जे करे नज़रअंदाज कयो पियो वञे। हिननि वधीक चयो त असांजे ॻोठ में PPL गैस फील्ड में मुफ़ासिलो 2 किलोमीटर आहे ऐं असांजो हक़ भी आहे। असांजा ज़मीन भी PPL में आहिनि। असां वटि सभु प्रूफ मौजूदु आहिनि। असांजो ड्यूटी भी हक़ आहे। असांखे भर्ती कयो वञे। हिननि वधीक चयो त MNA MPA असां सां इलेक्शन में वाइदा करे वञनि था, तव्हांखे गैस सां गॾु ॿियूं सहूलियतूं ॾींदासीं, पर वाइदा वफ़ा न थी सघिया आहिनि। असां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं DC कश्मीर मनवर अली मठियाणी खे अपील कयूं था त असांखे गैस ॾेई असांजी परेशानी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।